उत्तर वजीरिस्तान के दत्ता खैल वाले इलाके में सिक्योरिटी फोर्सेस जो ऑपरेशन 3 दहशतगर्द माची विया। ISPR चयो आहे त माजी वियल दहशतगर्द केतिरनि कार्रवाइनि में मुलविस हुआ। संदन कब्ज़े मां बारूद ऐं हथियार हथ कया विया आहिनि। सिक्योरिटी फोर्सेस दहशतगर्दीअ जे ख़ात्मे लाइ पुरज़म आहिनि। चेयरमैन ज्वाइंट चीफ्स ऑफ स्टाफ कमेटी जनरल साहिर शमशाद मिर्जा सां हंगरी के बचाव वाले नायब वजीर तमास वरगा की मुलाकात। बचाव वाले शोबे ऐं सलामती में सहकार ते ज़ोर। ISPR चयो आहे त मुलाकात में ॿिन्ही मुल्कनि विच में दिफ़ा ऐं सलामती में सहकार जा नवां मौक़िया ॻोल्हण ते ज़ोर ॾिनो वियो। मौज़िज़ मेहमाननि पाकिस्तान जे हथियारबंद फ़ौज जी पेशवरानी महारत खे वाखाणियो ऐं दहशतगर्दी ख़िलाफ़ जंग में क़ुर्बाननि जो एतिराफ़ कयो। हुकूमत जी एक भेरो बीहर PTI के ॻाल्हियुनि जी दावत। क़ौमी असेंबली के स्पीकर अयाज सादिक चयो आहे त हुननि कॾहिं बि ॻाल्हियुनि जा दरवाज़ा बंदि नाहिनि कया। नई अञा ताईं ॻाल्हियुनि वारी कमेटी तहलील कई आहे। PTI जे पहिरीं अंदर खां मंज़ूरी अची वञे पोइ वापसि अची वेंदा। अपोज़िशन सां अॼु बि राब्ता आहिनि। सुभाणे को जलसो रुगो सवाबी में थींदो। PTI जो डफिल ऐं टकराव न करण जो ऐलान। जनरल सेक्रेटरी सलमान अकरम राजा चयो आहे त सुभाणे तालका UC सतह ते एहतजाज कयो वेंदो। जलसो रुगो सवाबी में थींदो। उम्मीद आहे त मौलाना फज़लुर रहमान अवाम सां गॾु बीहंदो। PTI आइन ऐं अदलिया लाइ उसूलनि ते बीठी आहे। को गॾु हलियो त ठीकु, न त किले सिर अॻिते वधंदासीं। पाकिस्तान के मौसमियाती तब्दीलियुनि खे मुंहुं ॾियण में क़यादत करणु घुर्जे। वर्ल्ड बैंक जे नुमाइंदे चयो आहे त मौसमियाती तब्दीलियुनि सबबि पाकिस्तान के हर साल GDP जो 9% नुक़सान थी रहियो आहे। पाकिस्तान के ॿाहिरीं दुनिया जो इंतज़ार न करणु घुर्जे ऐं मसइला पाण हल करणु घुर्जनि। सभ खां वॾो मसइलो ज़राअत ऐं पाणीअ जो आहे। आलमी मार्केट में ज़राअत जा 17% शेयर्स घटिजी विया आहिनि। पेट्रोलियम शयुनि जी क़ीमत में वाध ख़िलाफ़ दरख़्वास्त ते वफ़ाक़ी हुकूमत ओघराई पेट्रोलियम वरी वज़ारत खां जवाब तलब करे वरितो। हुकूमत अञा ताईं पेट्रोलियम शयुनि जूं क़ीमतूं मुक़ररु करण लाइ को तरीक़ो नाहे जोड़ियो। हुकूमत आलमी मंडीअ जो उबतड़ पेट्रोलियम शयुनि जी क़ीमतुनि में गैर मुनसिफ़ानी वाध कई। पेट्रोलियम शयुनि जी क़ीमतुनि में ताज़ी वाध खे कलदम करार ॾिनो वञे। दरख़्वास्त गुज़ार जी सिदा फिरोजपुर के कचे में पुलिस जो ऑपरेशन एक एहलकार शहीद। पुलिस की वही नफरी तलब। कश्मीर जिले के मुख्तलिफ थानन की पुलिस जो मुगविन की बाजियाबी लाइ ऑपरेशन। पुलिस एहलकार मजहर अली शहीद थी वियो। फायरिंग की डेविड जारी। हैदराबाद में वकील SSP के हटाइण लाइ सरापा एहतजाज बणियल। ॿिए ॾींहुं बि क़ौमी शहर ते धरणो जारी। एहतजाज में वॾे अंग में वकीलनि जी शिरकत। पुलिस ख़िलाफ़ नारेबाज़ी। धरणे सबबि क़ौमी शहर जा ॿई पासा बंदि। गाॾियुनि जूं डिघूं कतारूं लॻी वयूं। मुसाफ़िर परेशान। वकीलनि पारां SSP खे हटाइण ताईं धरणो जारी रखण जो ऐलान। हैदराबाद जे वकीलनि जी हिमायत में सिटी कोर्ट कराची, मलीर कोटड़ी, गंबट ऐं उबावड़ो में अदालती कार्रवाइयुनि जो बाइकॉट। कश्मीर, शेदादकोट, उमरकोट, कंबर ऐं सांगड़ में अदालती वहिंवार ठप। मलीर, नुशरो फिरोज, उबावड़े में क़ौमी शहर ते धरणनि सबबि ट्रैफ़िक मुअतल थी वई। ॿियनि शहरनि में भी वकीलनि जा मुज़ाहिरा। सूबाई घरो वज़ीर वकीलनि के एहतजाज ख़त्म करण लाइ जुडिशियल इंक्वायरी की आछ करे छॾी। ज़ियाउल हसन लंजार चयो आहे त सिंध हाई कोर्ट के जज की निगरानी में मामले की जुडिशियल इंक्वायरी कराई वञे। कमेटी में बार जो नुमाइंदो ऐं सीनियर पुलिस ऑफिसर के भी शामिल कयो वञे। इंक्वायरी में फ़ैसिलो साम्हूं अचण ते ज़िम्मेवारनि खिलाफ़ कार्रवाई कई वेंदी। हैदराबाद पुलिस के तर्जमान चयो आहे त पुलिस ऐं वकील अॻवाननि में मामलो हल करण जो तय थियो हो, पर ओचितो कुझु वकीलनि SSP जी बदली जो शर्त रखे छॾियो। ॻाल्हियुनि जे जारी अमल दौरान वकीलनि बाईपास ते वञी धरणो हयो। उन बावजूद पुलिस सबुर जो मुज़ाहिरो कंदे वकीलनि के जुडिशियल कमीशन जोड़ण की आछ करे थी।
नून लीग के सदर नवाज शरीफ और मरियम नवाज सां पंजाब असेंबली के मेंबरन की मुलाकात मुल्क की मजमूई सूरत हाल और पंजाब में तरक्याती मनसूबन से वीचारियो वियो। नवाज शरीफ कहा है माशी बेहतरी और महंगाई में घटाई मुल्क और कौम लाए बेहतर है। खुदा की मखलूक की खिदमत का सब का वडी इबादत है। पाकिस्तानी अमेरिका जा अवामी राब्ता मज़बूत करण घुर्जन, माण्हुनि सां बराबरी वारो वर्ताव थियणु घुर्जे। बिलावल भुट्टो ज़रदारी जो नेशनल पीरियर ब्रेकफास्ट में शिरकत खां पोइ मीडिया सां ॻाल्हियूं चवे तो तक़रीबन में अमेरिका समेत सॼी दुनिया में आयल अॻवाननि सां मुलाक़ातूं कयूं। जेके भी मुलाक़ातूं थियूं आहिनि उहे समूरियूं ज़ाती हैसियत सां थियूं आहिनि। अमेरिका में रहंदड़ पाकिस्ताननि सां गॾिजी कम करण की गुंजाइश है। हर मुसलमान हज़रत ईसा अलैहिस्सलाम के मञींदड़ है। ही रुगो तक़रीब न पर आलमी दुआए तक़रीब है। ही मज़हबी भाईचारी लाइ बेहतरीन मौक़ो है। मज़हब के वेझा पैदा करण बदिरां मुतहद करण लाइ इस्तेमाल करणु घुर्जे। ऑफिशियल सीक्रेट्स एक्ट और आर्मी एक्ट खिलाफ पीटीआई बानी की दरख्वास्त से एतराज़ कारदम करार। रजिस्ट्रार ऑफिस के आईनी दरख्वास्त के बाज़ाब्ता नंबर अलाट करने की हिदायत। पहिरियां हाई कोर्ट वञो। जेकॾहिं उहे दरख्वास्तूं सीधी रीत ॿुधंदा रहिया त आर्टिकल 199 बेअसर थी वेंदो। जस्टिस मोहम्मद अली मज़हर जा रिमार्क्स। सिंध के ट्रांसपोर्ट खाते रोड चेकिंग मुहिम लाइ कमेटी कायम करे छड़ी। कमेटी वापारी गार्डन डंपर्स और वाटर टैंकरन की निगरानी कंदी। ओवरलोडिंग और ओवर स्पीडिंग और ट्रैफिक के बेन कानूनी भनकड़न के रोकण लाइ खास रोडन ते चेकिंग करण कमेटी की जिम्मेवारी होंदी। सीनियर वज़ीर जिलेना मेमूर कहा है रोडन ते शहरन जो तहफ़्फ़ुज़ सिंध हुकूमत की पहली तरजीह है। हुकूमत जो मकसद ट्रैफिक कानून ते सख्त अमल कराए रोडन के वधिक महफूज बनाइण है। निंदोवासी टिकटॉकर और संदसि दोस्त खिलाफ सोशल मीडिया ते फैश वीडियो पकड़ने के इल्ज़ाम हेठ केस दाखिल। टिकटॉकर ज़ुबैर शाह और संदसि दोस्त साकिब हुलैदी जी फैश वीडियो वायरल थियण बाद मामले जो एसएसपी नोटिस वरतो हो। केस दाखिल थियण बाद ॿई जवाबदार फरार। घोसपुर भरिसां महीनो अॻु अगवा थियल पोरियर जी धाड़ेलनि वठी अघु माल हुजण जी वीडियो वायरल। जंजीरुनि सां ॿधल ज़मीर मीरानी जो तर जे चङनि मुड़सनि खे आज़ाद करण लाइ मिंथू वारसनि जो चवणु आहे त धाड़ेलनि मुख़्फ़ी जी बाज़ियाबीअ लाइ 1 करोड़ रुपया भोंग तलब कयो आहे।